सर इन पाड़े में ही रहा आहियो नंढपण खां या पाड़ो पिन चेंज कयो आहे? असांजो हिते इहो पाड़ो आहे, बचपन बि हिते ई स्कूल आहे क्रास कर रहा हूँ। ही प्राइमरी स्कूल है हिते? मुस्लिम गवर्नमेंट मुस्लिम प्राइमरी स्कूल। अच्छा जी हाँ, इन में मूं प्राइमरी तालीम वरिती हुई 5 दर्जे ताईं। हाँ 5 दर्जा मां हितां पास कया, पोइ वरी शहर में पायलट स्कूल, तॾहिं हे थोरो कटियल हो शहर खां उन वक़्त में। अच्छा अच्छा। असांजे बचपन में थोरो हे अलॻि हो शहर खां, असांजे महलो। हे हाणे जेके हिते जा जेके दोस्त हुआ नंढपण में तव्हां सां गॾु पढ़ंदा हुआ, जेके स्टूडेंट्स हू मिलण ईंदा आहिनि? अल्हम्दुलिल्लाह के मिलन था, के ॿाहिरि कंट्री में आहिनि, के जेके हिते आहिनि, के डॉक्टर्स आहिनि, के इंजीनियर्स आहिनि, के मुख़्तलिफ़ कारोबार में आहिनि, कॾहिं कॾहिं मिलूं था। अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में हू फ़ख्रु महसूसु कंदा हूंदा त मंजूर सखीरानी साहब जेको असांजो दोस्त आहे, फ़ख्रु महसूसु कंदा त हो बि कंहिं मंज़िल ते आहिनि ऐं हो असां ते कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हाँ ज़ाहिर आहे स्कूल जे में असां पढ़िया, पर उन्हनि दोस्तनि खां कटिजी त न विया न? ईअं थींदो आहे न इंसान खे जॾहिं शोहरत मिलंदी आहे। हाणे तव्हां मंजूर सखीरानी माना हिकिड़ो सिंध जो वॾो नालो, बल्कि पाकिस्तान जो वॾो नालो आयो। ईअं थींदो आहे त माण्हू नंढपण जे दोस्तनि खे, उन्हनि साथियुनि खे माण्हू विसारे वेही रहंदो आहे। ईअं थियो तव्हां उन्हनि खे यादि रखियो आहे या अॼु बि गॾु आहिनि? यादि ई उहे आहिनि जेके बचपन में असां हिन स्कूल में पढ़िया या पायलट स्कूल में पढ़िया, दोस्त बि उहे ई ऐं यादि बि अक्सर उहे आहिनि, छो जो उहा दोस्ती जी उमिरि बि उहा हुई ऐं अॼु ॾींहं ते अल्हम्दुलिल्लाह उहे ई असांजा दोस्त आहिनि। हाणे दोस्ती नथी थी सघे, ओड़ा दोस्त नथा बणिजी सघनि न, छो जो उन्हनि सां बचपन गुज़रियो, उन्हनि सां उहे हाल भाई रहिया असांजा 10-15 साल जो गॾु पढ़े थो माण्हू, त उहो हिकिड़े क़िस्म जो ॼणो फैमिली में वरी हाल भाई थी थो वञे, त पोइ उहे ई दोस्त आहिनि असांजा मुख़लिस दोस्त, उहे ई रहंदा क़ाइमु आहे। उहो बि बाक़ी सभिनी सां सलाम तो आहे अल्हम्दुलिल्लाह। सर तव्हां मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ा अकेला फ़नकार जेके अवामी फ़नकार जो दर्जो आहे, छो जो चवंदा आहिनि तव्हां आवाम में हूंदा आहियो, ज़्यादातर माण्हुनि जे विच में हूंदा आहियो, कॾहिं ईअं न आहे त माण्हुनि खां विथी हुजे, छो जो अॼुकल्ह जीअं शो बिज़नेस आहे, शो बिज़ आहे, माण्हू जेको आहे आर्टिस्ट जेको आहे ख़ासि तौर ते उहो पब्लिक खां परे हूंदो आहे, उहो पंहिंजे चाहींदड़नि खां इलाही परे हूंदो आहे। माण्हू उन्हनि ताईं पहुचण जे लाइ, उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ उन्हनि खे इलाही जदोजहद करणी पवंदी आहे, पर तव्हां आवाम जे विच में रहंदा आहियो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ही शइ किथां आई तव्हांजे अंदरि? इहो मतिलबु छो जो तव्हां, मां जॾहिं प्रोग्राम स्टार्ट कयो सर जो, त सर चयो त मां ही आहियां, मूंखे इहो ई ॾेखारियो। मंजूर सखीरानी खे माण्हू बख़ूबी ॼाणनि था, छो जो माण्हुनि खे ख़बर आहे त मंजूर सखीरानी छा आहे। आए ॾींहुं हिते मां मौजूदु हूंदो आहियां, अक्सर असां त डंडे पके वांगुरु कॾहिं हुन कप कॾहिं हुन, पर प्रोग्राम जे सिलसिले में 15-20 ॾींहं ॿाहिरि रहूं था, रिकॉर्डिंग्स अक्सर कराची में थींदियूं आहिनि, त जेके बि ॾींहं वरी हिते हूंदो आहियां त हिते तक़रीबन आए ॾींहुं 10-15 कॾहिं कॾहिं 40-50 बि नौजवान ईअं अचनि था गॾिजी मूंसां मिलण जे लाइ, त पोइ उन्हनि सां मां मिलंदो आहियां, बाक़ाइदो उनखे टाइम ॾींदो आहियां, पोइ 5 मिंट या 10 मिंट या अधु कलाक। मुंहिंजे ख़्याल में वाहिद सर फ़नकार आहे जेको डायरेक्ट माण्हू उन्हनि जे घर अची वेंदा आहिनि, फीमेल हुजनि त अंदरि अची वेंदियूं आहिनि, ऐं जेकॾहिं मेल आहिनि त उहो ताक़ ते अची वेही रहंदा आहिनि। आई थिंक सर जी बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे यादि आहे 2 साल ज़िद करे वेंदा आहिनि, काको आहे मुंहिंजो हिते वीचारो ड्यूटी ॾींदो आहे, उनखे तंग कंदा आहिनि, कॾहिं मौजूदु न आहियूं त घणा अहिड़ा त सिर फिरिया बि ईंदा आहिनि, चवंदा आहिनि न घर मौजूदु आहे, सुतो पियो आहे, निंड में आहे, उनखे उन्हनि सर फिरनि मां बि आहियां सर। हिकु दफ़ो मूंखे यादि आहे 2 साल अॻु जॾहिं सर जो ऑपरेशन थियल हो अखियुनि जो, पर मूंखे ईअं लॻे पियो त सर असांखे टाइम न पियो ॾिए, त मां ज़बरदस्ती अची वई हुयसि दरवाज़े ते, अची करे नॉक कयो आहे, अंदरि आई आहियां, अदड़ी हुई नंढड़ी हुई सर जी, उन्हनि सां मिली आहियां, सर जी वाक़ई अखियुनि जो ऑपरेशन थियल हुयो, सर सां मुलाक़ात थी, सर खां वाइदो वरितो त सर मां नेक्स्ट टाइम जॾहिं बि दादू ईंदसि सर खां टाइम वठंदसि। सर उन सर फिरनि मां असां बि शामिलु आहियूं। तव्हां उन वक़्तु मायूस थी विया हो, मां महसूसु कयो, उनजे लाइ अॼु बि मां माज़रत थो कयां त तव्हांखे मां मायूस करे वापसि कयो, जो उन वक़्तु हालात तव्हांजे साम्हूं हुया। न सर मूंखे ख़बर आहे कान रही, तव्हां ॾिठी पई मुंहिंजी अखियुनि जी पोज़ीशन, डॉक्टर जी चयो त वधि केयर कयो, लाइट्स बि न लॻे तव्हांखे या कुझु अहिड़ो क़िस्म। छो जो मां जॾहिं ॾिसी छॾियो न तॾहिं यकीन अची वियो, पहिरीं ईअं हुयो त यकीन न पियो अचे, जॾहिं माण्हू ॿुधाइनि पिया, सभु चवनि पिया त न थी सघे थो मंजूर साहब टाइम न आहिनि ॾींदा, हू TV ते अचणु न आहिनि चाहींदा, त मां चयोमांसि हीअ यादगिरियूं प्रोग्राम माना ही जॾहिं मां हिन प्रोग्राम जो सर सोचियो त पहिरियों चहिरो जेको मुंहिंजे ज़हन में आयो उहो तव्हां हुयो, त मां चयो जंहिं शख़्स जे लाइ मां हीउ प्रोग्राम स्टार्ट कयो आहे, जंहिंजो मूं प्रोग्राम करणु चाहियां थी, हू मूंखे कीअं नथा, मुंहिंजे ख़्याल में हिस्ट्री में फस्ट टाइम ईअं थींदो त मां कंहिं बि गेस्ट जे घर हली करे वई आहियां ऐं उन्हनि खे आमादा कयो आहे त मूंसां गॾु प्रोग्राम कयो। सर थैंक यू सर। तव्हांजी मोहबतूं आहिनि, तव्हांजी इहा
चाहता है तव्हां असांजे उन्हनि परस्तारनि मां आहियो जेके तव्हां चयो त सरफरियाद असां सरफिरा आहियूं सर छो तव्हांजी इन मोहबत खे सलाम आहे असांजी क़दुरु आहे क़दुरदान आहियूं असीं न चाहींदा आहियूं त को चाह रखे हुब रखे को मूंसां मिलणु अचे थो ॾिसणु अचे थो त मां बग़ैर कंहिं मसरूफ़ियात जे पोइ बि हुननि सां न मिलां हाँ न सर हा हिकिड़ो त माण्हू मसरूफ़ आहे बिज़ी आहे हाँ सर हू तव्हांजो सॉन्ग आहे न हिकु आस अंदर में यार अथम तूं भर में हुजी त असां प्यार कयां बिल्कुलु इहो मुंहिंजो ईअं सम्झो त अवाइली गीतनि मां पहिरियनि गीतनि मां मुंहिंजो सॉन्ग आहे शुरूआती गीतनि में पर मां इन खे थोरे अहिड़े तरीक़े सां ॻाईंदी हुअसि इहा आस अंदर में सर अथम तव्हां भरिसां हुजो तव्हांजो यादगिरियूं कयां छो जो 2-2.5 साल 3 साल तव्हांजो वेट कयो आहे बल्कि व्यूअर्स वेट कयो आहे हमेशह जेके व्यूअर्स आहिनि उहो कंप्लेन कंदा हुआ त तव्हां हर आर्टिस्ट जे घर वञो था मंज़ूर सखीरानी साहिब जे घर छो नथा वञो हुननि जो प्रोग्राम छो नथा कयो सर विच में ईअं बि थियो तव्हां टीवी खां अवॉइड कंदा हुआ इन जी वजह छा हूंदी हुई अवॉइड त न कयो मूंखे हालात जे करे कंहिं मजबूरीअ करे जीअं तबियत इजाज़त न पई आहे अच्छा जी जी हा आहे सॼो मूड आई तबियत ते तबियत माण्हू कंहिंसां का नाराज़गी त कान हुई का वजह अल्हम्दुलिल्लाह मूंखे प्यार मिलियो थींदो आहे त असां जहिड़ा होस्ट कॾहिं ॻाल्हाईंदे कॾहिं कॾहिं लफ़्ज़नि जी चूंड जेको असां ग़लति करे वेंदा अल्हम्दुलिल्लाह त मां पाण खे ख़ुशि नसीब सम्झां या मुंहिंजी तबियत बि अहिड़ी आहे जो मां बि कॾहिं कंहिंजी दिलि न रंजाई आहे त मूंखे कंहिंखां शिकायत न आहे त को अहिड़े वजह जे करे मां हुतां कटिजी आहियां न आयुसि या थोरो गैप अची वियो मूंखे इज़त मिली मूंखे मोहबत मिली इदारनि मां PTV ते या जेके बि हाणे इदारा आहिनि KTN आहे कशिश आहे जेके बि चैनल्स आहिनि हा बिल्कुलु मुंहिंजे लाइ वधाईंदा आहिनि मूंखे दावतूं ॾींदा आहिनि पर मजबूरी या ई कुझु मसरूफ़ियात जे करे घटि टाइम था ॾियूं सर अमूमन ईअं थींदो आहे त जॾहिं इंसान खे इज़त शोहरत पैसो बुलंदी इहो मिलंदी आहे त माण्हू जो रवैयो चेंज थी वेंदो आहे माण्हू चेंज थींदो आहे हुन में थोरी आकर चइजे ईगो चइजे उहो अची वेंदी आहे पर तव्हां में इलाही निवड़त आहे इलाही हेठां थी करे तव्हां माण्हुनि सां मिलंदा आहियो इन जी कहिड़ी वजह आहे हीअ शइ किथां तव्हांजे अंदरि आई आहे इहो त मालिक ई ॼाणे थो त मूं में आहे या न्याज़ निवड़त या न आहे तव्हां महसूसु था कयो सर आहे सॼी सिंध ॼाणे थी हुयो को दौर जेको बसि वञा थो एज फैक्ट बि थिए थो न चवां या यंग आहे छोकिरा हाणे माहौल में आहे त पोइ तबियत ॿी थी थिए इंसान जी न मां तव्हांजे बारे में जेतिरी रिसर्च कई आहे तव्हांखे मूं ॿुधायो 82 जा 83 जा बि तव्हांजा पर जॾहिं हेॾियूं चाहतूं ॾिठियूं हेॾियूं मोहबतूं माण्हुनि जूं ॾिठियूं ख़ुलूस ॾिठियो एतिरो पंधु करे अलाए किथां किथां पाकिस्तान सॼे मां चवां त अचनि था माण्हू ख़ासि मूंसां मिलण जे लाइ त पोइ माण्हू खे बिल्कुलु उन्हनि सां निवड़ी मिलणो थो पवे उन्हनि खे उहो ओतिरी मोट ॾियणी थी पवे ऐं इन करे मुंहिंजी तबियत उन्हनि सां रायल माइल थियण जी कोशिशि कंदो आहियां त उन्हनि जे लाइ सर माण्हू उकताइजी वेंदा आहिनि मतिलबु चवंदा आहिनि त हिननि शयुनि खां परे थिए बसि इहे न हुजनि ईअं थियो आहे कॾहिं फैंस खां ईअं थिया हुजो त न न बसि एतिरा सारा फैंस अची था बिल्कुलु बिल्कुलु मूड ते सॼो कमु मूड ते आहे सॼो मुनसर थो करे अहिड़ो वक़्तु अचे थो चई छॾींदो आहियां मां काके खे जेके उतां ते हूंदा आहिनि असांजा पंहिंजा छोकिरा जल्दी छॾींदो आहे बाबा मुंहिंजो अॼु या 2 ॾींहं कंहिंसां मिलण जो मूड न आहे त सही न आहे कंहिं त इहो बि थिए थो अक्सर घटि थिए अक्सर घटि थिए थो सर अॼु ताईं केतिरी ज़ुबाननि में तव्हां ॻाए चुका आहियो केतिरी लैंग्वेजिस में तव्हां अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जी जेके लैंग्वेजिस आहिनि उहे त कुझु घणियूं कुझु थोरियूं पर ॻायूं आहिनि केतिरनि फनकारनि सां गॾु ॻाए चुका हूंदा फनकारनि सां समीना सां ॻायो आहे आसो ई त मैडम रूना लैला सां ॻाइजे उहा रहिजी वई अधूरी अञा बि हाल हयात आहिनि अलाह हुननि खे कॾहिं आणींदो पाकिस्तान मौला मौला ही तव्हांजी ख़्वाहिश पूरी कंदो ऐं सर केतिरे शाइरनि खे तव्हां अॼु ताईं ॻाए चुका हूंदव केतिरा अल्हम्दुलिल्लाह सुठा सुठा शाइर मुंहिंजे हिसे में आया मां त मुंहिंजे हिसे में आया तव्हांजे हिसे में हूअं त जेको आहे सो असांजा सिंध समाजड़ी शाइरनि सां भरियल आहे वॾी सूफ़ियाणा शाइर बुज़ुर्ग शाइर साईं शाह अब्दुल लतीफ़ बेटा रहमतुल्लाह अलैह सरताज शाइरनि जो उनखे बि ॻायो आहे सचल साईं खे ॻायो आहे ऐं असांजो शाह इनायत खे ॻायो आहे ऐं अमल फ़कीर खे ॻायो आहे काफ़ी शाइर असांजा उहे रेडियो पाकिस्तान ते उन्हनि खे रिकॉर्ड